सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों रैम हूंदी छा आहे, रैम कमु कीअं कंदी आहे ऐं असांजी मोबाइल में केतिरी रैम हुअणु घुरिजे। त अॼु हिन वीडियो में रैम बाबति तव्हांजा समूरा शक शुबा ख़तमु कंदुसि। उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। हिन वीडियो खे ॾिसंदा रहो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं त रैम मतिलबु रैंडम एक्सेस मेमोरी, पर कुझु सम्झ में कोन थो अचे रैंडम एक्सेस मेमोरी मतिलबु छा। मतिलबु त आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾी सम्झायां। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो दुकानदार आहे, गिटीअ में सामान खणी थो अचे, रोज़ानी हिकिड़ी पेती खणी ईंदो आहे ऐं ॿाहिरि लॻाए करे ब्लाकनि जे मथां पाटियूं रखी हुन ते शयूं रखी करे ॿारनि जे लाइ विकिणंदो आहे। पर स्कूल जे टाइम ते ॿारनि जी वॾी रश थियण करे उन पाटीअ ते हुन जूं शयूं कोन पेचंदियूं आहिनि ऐं कुझु ॿार कंहिं एक्स्ट्रा चीज़ जी फरमाइश कंदा आहिनि जेका उन जी पेतीअ में पियल हूंदी आहे। उनखे पेतीअ मां कढी टेबल ते रखी पोइ उन मां शयूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि, उनखे विकिरो करणियूं पवंदियूं। त हू हुनजी कोशिशि हूंदी आहे वधि में वधि त हुनजी टेबल जेकी आहे उहा अञा बि वॾी ठही सघे, उनजो जेको पाटियो आहे उहो वधीक थी सघे जंहिं ते वधीक शयूं रखी सघे। त हाणे असां मिसाल वठूं था त जेका पेती आहे उहा आहे स्टोरेज ऐं जेका टेबल आहे उहा आहे रैम ऐं जेके शयूं आहिनि उहे आहिनि असांजा फाइल्स, उहे आहिनि असांजूं एप्लीकेशनूं। ऐं जॾहिं असांखे जंहिं शइ जी ज़रूरत पई उहा खणी उनखे ग्राहक खे ॾेई छॾी। ग्राहक जेका शइ चई उन ई टाइम ते उन खणी ॾेई छॾी। छो जो टेबल हुनजी वॾी हूंदी त ज़्यादा शयूं पयल हूंदियूं। जेकॾहिं रैम वधीक हूंदी त असांजूं ज़्यादा एप्लीकेशनूं हिकिड़े ई टाइम ते ओपन हूंदियूं। असांखे जंहिं एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी असां उनखे जस्ट उन ई टाइम ते ओपन करे उन में उहो कमु करे सघूं था। जॾहिं बि असां को सॉफ्टवेयर या एप्लीकेशन ओपन कंदा आहियूं त फौरी तौर ते सिस्टम छा कंदो आहे, उन एप्लीकेशन या उन सॉफ्टवेयर खे खणी करे रैम में रखंदो आहे। रैम हिकु इंतिहाई महांगी ऐं इंतिहाई तेज़ मेमोरी हूंदी आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि रैम बाबति, जेको माण्हू चवंदा आहिनि त मुंहिंजी मोबाइल जी 2 GB रैम आहे ऐं मुंहिंजे भाउ जी मोबाइल जी 4 GB रैम आहे त उनजी मोबाइल वारी मोबाइल खां तेज़ हूंदी। या खणी आउं ईअं चवां त मुंहिंजी मोबाइल जी 4 GB रैम आहे ऐं रहीम सिंधीअ जी मोबाइल जी 2 GB रैम आहे त रहीम वारी मोबाइल मुंहिंजी मोबाइल खे कॾहिं बि कोन पेचंदी। बिल्कुलु ग़लति आहियां छो जो रैम जे करे मोबाइल तेज़ न आहे थींदी। मोबाइल जे ओवरऑल पैकेज खे ॾिसणु घुरिजे त हिन मोबाइल में कहिड़ो प्रोसेसर आहे ऐं उन खां अलावा ॿिया बि सेंसर वग़ैरह लॻियल हूंदा आहिनि। पर सिर्फ़ु रैम जे करे चवणु त मोबाइल रैम जे करे तेज़ थींदी आहे, बिल्कुलु बि न। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि, रैम तेज़ ऐं फास्ट ऐं स्लो हूंदियूं आहिनि उहे जनरेशन जे हिसाब सां। जीअं असां हुनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त जनरेशन आहे छा, ऐं ईंदड़ वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि प्रोसेसर जे बारे में। प्रोसेसर में गीगाहर्ट्ज़ हूंदा आहिनि ऐं नैनोमीटर्स हूंदा आहिनि ऐं उन्हनि में ऑक्टा कोर, डुअल कोर, उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन हिसाब सां हिन में बि गीगाहर्ट्ज़ हूंदा आहिनि, सम्झे न। रैम में बि सम्झो हूंदो तव्हां त रैम में बि गीगाहर्ट्ज़ हूंदा आहिनि। ऐं रैम जी जनरेशन ईअं हूंदी आहे DDR1, DDR2, DDR3, DDR4, DDR5 लेटेस्ट जेकी आहे, ऐं LP DDR1, LP DDR5 ताईं जेके मोबाइल जे लाइ रैम ईंदी आहे त उहे सभई रैमूं जीअं जनरेशन जे हिसाब सां चेंज थींदियूं अचनि। जीअं तव्हां ॾिसंदो त DDR4 जी जेका वधि में वधि स्पीड आहे, DDR5 जी उहा घटि में घटि स्पीड उतां खां शुरू थिए थी। DDR3 जी जितां का वधि में वधि स्पीड जिते ख़तमु थिए थी, DDR3 जी उतां वधि खां वधि स्पीड शुरू थिए थी। त इहो जीअं असां 2015 या 16 में को मोबाइल फ़ोन या कंप्यूटर लैपटॉप वग़ैरह ख़रीद कंदा हुआसीं त असांखे DDR3 रैम ॾिसण में ईंदी हुई सभिनी डिवाइस में। पर हाणे तव्हां जेकॾहिं को लेटेस्ट को महांगो फ़ोन वठो था, मिसाल तौर असांखे हाई रेंज में को मोबाइल वठिणो आहे त उन में असांखे DDR5 LPDDR लो पावर LPDDR5 असांखे रैम ॾिसण में ईंदी। सही आहे। रैम खे वधाए या घटाए सघूं था। काफ़ी सारा सॉफ्टवेयर तव्हांखे अहिड़ा प्ले स्टोर ते मिली वेंदा जेके तव्हांजे स्टोरेज खे रैम में कन्वर्ट करे तव्हांखे ॾींदा। ऐं कंप्यूटर जे लाइ काफ़ी सारा अहिड़ा तव्हांखे वीडियोज़ मिली वेंदा यूट्यूब ते, ऐं काफ़ी सारा सॉफ्टवेयर मिली वेंदा जेके तव्हांजे कंप्यूटर जी मेमोरी खे, या वरी तव्हां हुन में को फ्लैश ड्राइव लॻायो था, एक्सटर्नल फ्लैश USB या मेमोरी कार्ड लॻायो था, उनखे एज़ अ रैम तव्हां इस्तेमालु करे सघो था। पहिरीं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त रैम हिकिड़ी फास्ट ऐं इंतिहाई महांगी मेमोरी आहे। रैम हिकिड़ी फास्टेड ऐं इंतिहाई महांगी मेमोरी आहे छो जो
रैम जिते तव्हांजी 64 GB जी मेमोरी ठहंदी आहे न, 64 GB जी असांजे स्टोरेज ते जेको ख़र्चो ईंदो आहे न, ओतिरो ख़र्चो 2 GB रैम ठाहिण में ईंदो आहे। पाण उनखां बि ज़्यादा ख़र्चो ईंदो आहे 2 GB रैम ठाहिण में। त रैम इंतिहाई तेज़ ऐं इंतिहाई महांगी मेमोरी हूंदी आहे। हाणे असां अचूं था त छा इहा रैम असांजी मोबाइल में केतिरी हुअणु घुरिजे। असांजी मोबाइल में घटि रैम 4 GB हुअणु घुरिजे। हिन दौर जे हिसाब सां तव्हांजी जेका PUBG हिकिड़ी गेम आहे न, उहा बि 1 GB खां वधीक रैम कंज़्यूम करे थी। ऐं जेको असांजो टिकटॉक आहे त तक़रीबन 300 MB खां वधीक रैम कंज़्यूम करे थो। फेसबुक आहे त फेसबुक 400 MB खां वधीक रैम कंज़्यूम करे थो। मिसाल तौरु तव्हां फेसबुक यूज़ करे रहिया आहियो त तव्हां 400 MB रैम यूज़ करे रहिया आहियो ऐं तव्हांजो जेको बैकग्राउंड में प्रोसेस थी रहियो आहे त तव्हांजो WhatsApp ऑन आहे ऐं WhatsApp ते तव्हांखे को मैसेज करे थो ऐं उन ई टाइम ते तव्हांखे का नोटिफिकेशन अचे थी इंस्टाग्राम जी। त जीअं तव्हां इंस्टाग्राम ते मूव थींदो तव्हांजी मोबाइल हैंग थी वेंदी जेकॾहिं तव्हां वटि 1 GB रैम आहे। पर जेकॾहिं तव्हां 4 GB या 2 GB रैम आहे त तव्हांजी मोबाइल खे कुझु बि कोन्ह थींदो। जेकॾहिं तव्हां वटि 3 GB रैम आहे, तव्हां PUBG हलायो पिया, PUBG सां गॾु तव्हां वटि फेसबुक जूं नोटिफिकेशन्स अचनि पियूं, उन ई टाइम ते तव्हांखे केरु WhatsApp ते मैसेज करे, तव्हां ओपन करे ॾिसिजो तव्हांजी PUBG बंदि थी वेंदी। छो जो सिस्टम छा कंदो आहे, उन जाइ खे उन एप खे जाइ ॾियण जे लाइ पहिरीं एप्लीकेशन मां का हिकिड़ी बंदि करे पोइ तव्हांखे उहा एप्लीकेशन खोले ॾींदो आहे। उन में काफ़ी टाइम लॻंदो आहे ऐं उहा रीलोड थींदी आहे, उन सां तव्हांजी बैटरी ते बि असरु पवंदो आहे। पर मोबाइल जी जेका रैम हूंदी आहे उन्हनि में कोशिशि कई वेंदी आहे त घटि खां घटि पावर खाइनि। छो जो DDR1, DDR2, DDR3, DDR5 इहे सभु हिक ॿिए खां घटि पावर खाईंदियूं आहिनि। मतिलबु DDR4 खां DDR5 घटि पावर खाईंदी, DDR4 खां DDR5 घटि पावर यूज़ कंदी आहे ऐं DDR4 DDR3 खां घटि पावर यूज़ कंदी आहे। अहिड़े हिसाब सां मोबाइल जी जेका LPDDR1 आहे त उन खां 5 दफ़ा न बल्कि 15 दफ़ा वधीक DDR5 घटि पावर इस्तेमालु कंदी आहे। उन सां तव्हांजी मोबाइल ऐं तव्हांजो जेको प्रोसेसर आहे उहो तव्हां उन जे हिसाब सां तव्हांजी मोबाइल जी बैटरी हलंदी आहे। ईंदड़ वीडियो इंशाल्लाह प्रोसेसर जे मथां हूंदी। ही हुई आम ॼाण रैम जे बारे में। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो ऐं जेकॾहिं हिन वीडियो खे तव्हां अञा ताईं लाइक न कयो त लाइक कयो, उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके ॼाण जे शौक़ीन आहिनि, ॼाण चाहिनि था। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।